नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सजावल में अदालत जे हुकम तहत हिंदू पंचायत जे प्लाट तां कब्ज़ो छॾायो वियो आहे। एसी सजावल ऐं मुख़्तियारकार जी अॻुवाणीअ में क्रेन मशीननि जी मदद सां ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान ॻोठ हाजी खान हथियार में घर ढाहे प्लाट आजो करायो वियो। घर ढाहिण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां सजावल ठठो रोड ते धरणो हयो वियो आहे। ॻोठाणियूं औरतूं लठूं खणी डीसी सजावल जे घर जे अॻियां धरणो हणी वेही रहियूं आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सजावल में अदालत जे हुकम तहत हिंदू पंचायत जे प्लाट तां कब्ज़ो छॾायो वियो आहे। एसी सजावल ऐं मुख़्तियारकार जी अॻुवाणीअ में क्रेन मशीननि जी मदद सां ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान ॻोठ हाजी खान हथियार में घर ढाहे प्लाट आजो करायो वियो। घर ढाहिण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां सजावल ठठो रोड ते धरणो हयो वियो आहे। ॻोठाणियूं औरतूं लठूं खणी डीसी सजावल जे घर जे अॻियां धरणो हणी वेही रहियूं आहिनि।